कराची लियारी के अंदर बेगुनाह मासूम बचड़न के जेको पुठो है उन जा क्लिप वीडियो ते नेट ते मौजूद हैं त मोल माण्हू खे बि कोहनि पिया हिननि तालिबान खां बि ॻाल्हि ॿ अॻे निकिरी विया आहिनि माण्हुनि जे घरनि ते कब्ज़ा करणु मासूमनि खे मारणु इलाइक़नि ते कब्ज़ा करणु ताज़ो हिननि 8-10 12 ॾींहंनि में सॼी लियारी जे जखोई पाड़े ते हिमोरा पाड़े ते नवाबाद में संगारनि जे पाड़नि ते ऐं ॿियनि काफ़ी सिंधी जेके माण्हू हुते सूमरनि जे पाड़नि ते सभिनी पाड़नि ते हज़ारनि जे तइदाद में अमन कमेटी वारनि कब्ज़ो कयो हाणे सदर साहब त ॿिन्ही खे घुराए चयो बाबा मां 1.5 कलाक में ख़ाली करे वियो ऐं 1.5 कलाक में पीपल्स पार्टी जा उहे हथियार बंद सिंधियुनि जा इलाइक़ा छॾे विया सदर साहब अमन त करायो आहे पर मां पुछणु कयां थो त जेको बेगुनाह नौजवाननि जो कोस ऐं क़त्लेआम थियो उन जो हिसाब केरु ॾींदो जेको माण्हुनि जो जा सामान लुटिया विया घर लुटिया विया साड़िया विया उन्हनि जो हिसाब केरु ॾींदो ऐं अञा ताईं मां नाले वठण खां बग़ैर चवां पियो त हिन हुकूमत जा ज़िम्मेवार माण्हू मूंखे चवनि पिया त सोहेल मेमण खे सोहेल अबड़े खे ऐं नईम मैदरे खे असां हर सूरत में क़तल कंदासीं उहो असां उन खे कंहिं बि सूरत में न छॾींदासीं ऐं उन खे चयो पंहिंजो दिमाग़ संभाले ॻाल्हाए नईम मैदरो जा सोहेल क़ौमी तहरीक जो हिसो आहिनि साईं GM सैद जा कारकुन ऐं सिपाही आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ सिंध का बि ॻाल्हि क़बूल न कंदी ही सिर्फ़ शेर शाह जे शिकिरे वांगुरु पंहिंजनि माण्हुनि खे मारण में त महारत रखनि था पर ही दुश्मननि खां माफ़ियूं था वठनि ही कराची में सिंधी माण्हुनि जो कोस त कनि था पर ही पंहिंजा गैर ज़िम्मेवाराना बयान ॾेई रातों रात उन तो फिरी बि वञनि था गीचियूं बि कनि था ऐं उहे अॻिला बि वरी हिकु ज़ाती कंहिं शख़्स जी राय ते बेगुनाहनि खे मारियूं था बाहियूं था ॾियनि